मेड़ मां ख़बर ईंदड़ फरीदाबाद लॻो ॻोठ फेज़ चांटियो में ॻोठ सिंगार फाउंडेशन सखर सिंध मरकज़ी अॻवान नज़ीर अहमद अनियण जावेद अली ओडाणू वहीद अली ओडाणू नज़ीर अली ओडाणू ऐं ॿियनि अॼु 10 ॾींहं बि सुबुह शाम बा मुतासिरनि में चिल्ड्रन ऑफ आदम जी सहकार सां कैंप लॻाई वई जंहिं में तयार थियल खाधे जो बंदोबस्त फ्रूट ऐं मिठे पाणी जो बंदोबस्त कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त ॻोठ में लॻल बा वाक़िए ते तमामु घणो ॾुख थियो ऐं फोत थियल ॿारनि जे वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक कयूं। हमदर्दी तौर इंसानियत नाते बा मुतासिरनि लाइ पकल खाधो ऐं ॿियूं शयूं पहिरें ॾींहं खां मुतासिरनि वटि पहुचाए इंसानी फर्ज़ अदा करे रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।